पानी ढुक में ओड़े जे खाई पंहिंजे ऊचे घाट के मूर न झुकाई तुंहिंजी ओ साईं दात ॾवणी थी वञे मुंहिंजा शहीद अब्दुल सुमरो जे शहर जा रवासियो ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीम जा दोस्तो जीए सिंधु देश जीए साईं जेम्स दोस्तो अॼु उन अज़ीम सुरमे जी वरसी आहे जेके मुकम्मल 39 साल थिया आहिनि उहो शहीद जेको पंहिंजी धरती जे लाइ जेको पंहिंजी धरती ऐं पंहिंजी धरती जी ॿोली लाइ हुननि पंहिंजी सॼी ज़िंदगी जेका अर्पे छॾी पाण शहादत क़बूल कई मगर सिंध जी उहा जेका अज़ीम ॿोली आहे उन खे जेको आहे सो अॻिते आणंदई दोस्तो अॼु असांजी ॿोली ते तमामु वॾो वार लॻो पियो आहे हिकिड़े पासे उर्दू ॿोली खे क़ौमी ॿोली कयो थो वञे त ॿिए पासे सिंध जा उहे माण्हू जेके सिंधी ॻाल्हाइनि था उन्हनि खे पंजाब जी माफिया वॾेरा सरमाएदार उहे जेके आहिनि हिननि खे सिंधी माण्हू खे लॾाइण जी कोशिशि था कनि उहे सिंधी जेके असांजी क़ौमी ॿोली ॻाल्हाइनि आहिनि उहे सिंधी जेके अॼु न हज़ार न लखनि सालनि खां सिंध में रहंदा था अचनि उहे सिंधी जेके उहे असांखां मज़हब में अलॻि आहिनि पर क़ौमियत असांजी उहा साॻी आहे उन्हनि खे हिंदू ऐं मुस्लिम फसाद करे लॾाए थो वञे अॼु तव्हांखे इहो ॿुधाए हलो त पंहिंजी धरती सिंध में जेका सूफ़ियनि जी धरती चई थी वञे उन में पंजाबियुनि जा दलाल आहिनि ऐं सिधो चवंदुसि उहे जेके पंजाब जा दलाल आहिनि उन्हनि 17,000 सिंध जा उहे जेके सिंधी ॻाल्हाईंदा हुआ पर उहे असांजा मुस्लमान न हुआ हिंदू हुआ 17,000 जेके आहिनि खानदान उहे सिंध मां लॾाया विया आहिनि सिंध जी उहे जेके धरती जा ॿोली ॻाल्हाइनि थियूं ऐं उहे जेके आहिनि सिंध जूं माण्हू आहिनि उहे जेके आहिनि सिंध जी भेनरूं आहिनि सिंध जूं धीरियूं आहिनि उन्हनि खे जेको आहे ज़ोरी अॻुवा कयो थो वञे असांजी जी मज़मत न पर जीअं सिंध तारीख़ जो कारकुन इन जे लाइ मज़ामत कंदो ऐं इन्हनि खे जेके सिंध जा टोपी अजरक पाइनि था उन्हनि खे ॿुधायूं था तव्हांजी धरती ते वार पियो थिए ख़ामोश न वियो उहा सिंध जेका खरबिया रुपया कमाए थी रुपया ॿ रुपया न खरबिया रुपया कमाए थी उन्हनि जा जेके सिंधी आहिनि उन्हनि सां हालत इहा आहे जो असां नियाणियूं था खपायूं उहा साॻी सिंध हुई जेका अॼु खां 30 साल अॻे असां खीर खपाइण खे सम्झंदासीं पर अॼु उहो साॻियो सिंधी आहे जेको पंहिंजो नियाणियूं थो खपाए ऐं असां पिनण ते मजबूर थिया आहियूं उहो हुन जो सबबु वॾे में वॾो आहे तव्हांजी ख़ामोशी तव्हांजो चुप रहणु इहो वॾे में वॾो सबबु आहे तव्हां ॾिसो धारियो जेको आहे उहो आयो आहे उहो केतिरो अॻिते अची वियो आहे धारियो केतिरो अॻिते अची वियो आहे तव्हां सोचे सघो था त कराची में जेकर वञो था केॾियूं बिल्डिंगूं आहिनि उहे टोटल पंजाबियुनि जूं आहिनि पठाणनि जूं आहिनि सिंधी माण्हुनि खे छा थो मिले अड़े यार ॿ वेला मानी बि काथी मिले धरती असांजी आहे ऐं हालत इहा आहे सिंध धरती जा वॾे में वॾा 1700 ऑफिसर जेके आहिनि उन्हनि खां सिंधी सिर्फ़ु 43 आहिनि छा था सम्झो 1700 ऑफिसर में सिंधी सिर्फ़ु 43 आहिनि तव्हांजी सिंधी माण्हू सां एॾी वेसागाती थी अचो त हिकु कुहाड़ी वारे झंडे सां जेको आहे गॾिजी वियो ऐं अमेरिका जे सेनेटर ब्राज़िल खे मुबारकबाद चवां थो पर उनखे इहो ॿुधायां थो सिंध जी सूरत हाल जेका तव्हां चई आहे उन खां वधीक गंभीर आहे ऐं असां इंसानी हक़नि जी जेका अदालतूं आहिनि उनखे चवंदासीं त तव्हां सिंध जे लाइ धरती जे लाइ जेको सिंध जो माण्हू आहे उहो सिंध जी आज़ादी लाइ जंहिं कई आहे पूरो मन हिकिड़ो न ॿ न 700 सिंधी उहे जेके सिंध जी आज़ादी चाहिनि था उन्हनि खे अॻुवा कयो आहे हिकिड़ा अॻुवा उहे कंदा आहिनि जेके हूंदा आहिनि धाड़ियल ॿिया ही जेके वर्जन वारा धाड़ियल आहिनि उहे सिंधी माण्हू खे अॻुवा करे गुम करे छॾे सिंधी माण्हू त इहा हालत आहे हू धरती जी जेका नुमाइंदगी करे थो उनखे अॻुवा कयो थो असां जेकर हींअर वख न पटी टोपी अजरक वारनि हींअर वख न पटी यकीन कंदो असां वटि सुभाणे मुस्तक़बिल में केरु बचाइण वारो न ईंदो असांखे फरिश्ता न ईंदा बचाइण तव्हांखे पंहिंजी धरती बचाइणी आहे तव्हांखे पंहिंजूं लॼूं बचाइणियूं आहिनि अड़े यार जेको पंहिंजी ज़ात जे करे 10 ॼणा मारे सघो त धरती लाइ बि तूं थो न क़ौम लाइ बि तूं थो न क़ौम जेका आहे उहा असांखे ॿियो कुझु थी ॿुधाए यकीन कंदो
अॼु न असांजे वॾनि खे न पटी उन में असांजा सिंधी जेके हुआ VIP हो सिंधी जेके सिंधी ॻाल्हाईंदा मज़हब में अलॻि हुआ उहे असां खां जुदा थी विया अॼु उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे जेके सिंध जी सरज़मीन जेका उनखे पनाह ॾिनी आहे असां उनखे चवंदासीं हू सिंध लाइ सोचनि सिंध लाइ जीअनि असांजा भाइर आहिनि धरती जा रहा कोन असांजा भाइर आहिनि मगर धरती लाइ जे कंहिं बि मेरी अखि कई आहे असां यकीन कंदो सिंध जा उहे माण्हू आहिनि उहे अखियूं करे चवंदा असां कंहिंखे बि इहो नथा चाहियूं त धरती मां खे जेको ॿ हथ कंदासीं सिंध असांजी आहे सिंध शहीद अब्दुल सुमरे जी आहे जंहिं पंहिंजे ॿोली लाइ कयो ऐं अॼु बि असां उन्हनि सभिनी खे जेके सिंध खे पंहिंजी माउ था सम्झनि असां उन्हनि खे चवंदासीं तव्हां सिंधी ॿोली सिखो सिंधी ॿोली पढ़ो सिंधी ॿोली ॻाल्हायो जेकर धरती में हे जेके बि आहिनि मरम कला हाउस आहे या ॿिया कहिड़ा बि आहिनि उन्हनि में जेकर अंग्रेजी लिखियलु आहे त अंग्रेजी ड्राइव या हैदरी पहाना हाउस आहे उन्हनि खे जेकर उर्दू लिखियलु आहे त उन्हनि बोर्ड जेको आहे सिंधी में लिखनि छाकाणि इहो बोर्ड जेकर सिंध में हूंदो सिंधी हूंदो यकीन कंदो असां सम्झंदासीं त वाक़ई तव्हां धरती जा हलाली पुट आहियो पर हिते असां ॿोली ॿी बर्दाश्त न कंदासीं ऐं जेके बि बोर्ड वारा आहिनि या जेके बि लिखराइनि था उन्हनि में सिंधी लिखनि सिंधी पढ़नि ऐं सिंधी सम्झनि छाकाणि न त असांजी धरती जेको आहे हिकिड़ो जेको वार आहे सो एजेंसियूं ऐं पंजाब जी साम्राज्य कदी ऐं ॿियो एजेंसी जो वार असां पाण अणॼाणे में रखूं था दोस्तो शहीद अब्दुल सुमरो धरती जो उहो सपूत हो जंहिंखे वरी बि असां क़ौमी सलामत पेश कयूं शहीद अब्दुल सुमरो ॿोली लाइ शहीद थियो ॿोली लाइ अर्पियो ऐं हुनजी जेका सॼी ज़िंदगी सो सिंधु देश जे आज़ादी लाइ हुई पर अफ़सोस इहो थो चए अॼु खां 39 साल अॻे असांजो शहीद अब्दुल सुमरो जॾहिं शहीद थी आयो तव्हांजे SHO खे शाबाश आहे जस आहे उनखे क़ौमी सलाम आहे उन माण्हुनि खे घुराए सिंधियुनि खे चयो बाबा जेको परांद करिणो अथव कयो पर ॾुख इहो थियो 39 साल अॻु में असांजे जेके उन्हनि दोस्तनि कपिड़ा फुटिया घर फुरिया पर अॼु वरी जेका 40 सालनि खां पोइ वरी असांखे ॿियो वार जेको बेनज़ीर थियो उन में साॻियो ई वार असां सिंधी सुधरूं पंहिंजी सिंध खे बचाइण जे लाइ क़ौमी कारकुन सां गॾु थियूं यकीन कंदो की धरती तव्हांजी आहे क़ौमी वर्कर तव्हां आहियो असां सिंध बि बचाए सघंदासीं